सेवन में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। महमद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ PTI अॻवान ज़िला जामशोर जे सदर सरदार फारूक अहमद सोलंकी जी सदारत हेठि तालका सेवन शरीफ़ जे बाडीअ जो इजलास थियो, जंहिंमें तालका सेवन जे उहिदेदारनि शिरकत कई। सेवन जी अहम शख़्सियत सिंध यूनाइटेड पार्टी जे अॻवान आज़ाद मंसूर चन्ना सिंध यूनाइटेड पार्टीअ खे हमेशह लाइ अलविदा चई सरदार फारूक अहमद सोलंकीअ ते एतमाद कंदे PTI में शमूलियत जो ऐलान कयो। तालका सेवन शरीफ़ जे PTI जे उहिदेदारनि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें सेवन तालके जे सदर इंजीनियर ग़ुलाम मुर्तज़ा सोलंकी, अयाज़ अहमद उमरानी, एहसान लंजार, अहमद सूमरो, ग़ुलाम मुस्तफ़ा चांजो, मंसूर आज़ाद चन्ना खे PTI में शमूलियत ते मुबारकूं ॾिनियूं ऐं कुझु ॾींहं में सेवन मां वधीक अहम शख़्सियतुनि जे शमूलियत बाबति जल्द ऐलान थियण जो इम्कान ज़ाहिर कयो। उन में सरदार फारूक अहमद सोलंकीअ जो चवणु हो त गुज़िरियल 15 सालनि जी PP हुकूमत ख़त्म थी चुकी आहे। 15 सालनि जी हुकूमत में जेकी सेवन जे शहरनि सां नाइंसाफ़ियूं थियूं, उन खां पोइ सेवन शरीफ़ जे शहरनि सां थियल नाइंसाफ़ियुनि जो आवाज़ उथारे उन्हनि सां गॾु थी संदनि जे बुनियादी हक़नि ऐं मसइलनि खे हल करण जो वचन कयूं था।